जुंगशाही मां के अपडेट कंदा रिपोर्ट करे हुआ हुजूर अहमद ब्रोही। जुंगशाही कोहिस्तान सतभंग 4 गोठ हाजी दातो जे नौजवान मालिक दिनों जोखियो जुंगशाही प्रेस क्लब पहुंची साफ़िन के इलाके के मसलन बाबत आगाही ॾिनी और मौके ते मालिक दिनों जोखियो साफ़िन से ॻाल्हाईंदे चयो त हिन वक्त मकानी इदारनि जी चूंडियल नुमाइंदनि ज़िले के MPA MNA ठटो 3 सालन के डिघे अरसे में यूनियन काउंसिलुनि के समूरनि ॻोठनि के मुकम्मल नज़रअंदाज किया है। हिन चयो त जुंगशाही का मालमाड़ी कारो जबल ॻोठ शफ़ीक मोहम्मद जोखियो हाजी दाऊद जोखियो हमल खान खां वठी कारो जबल ॻोठ अलह रखियो जोखियो ताईं रोड नाहे जॾहिं त K4 पिन बिजली जड़ा प्रोजेक्ट हूंदे भी ॻोठनि के का भी सहूलियत मुयसर नाहे। असांजा चूंडियल नुमाइंदा बजट मिली भगत से हड़प करे एक टके जो को भी तरक्याती कम नाहिन कराए सघिया। हिन चयो त अॻूणो नाज़िम बशीर जोखियो असांजे कोहिस्तान के माण्हुनि सां धोखो करे हर वारी वोट वठी पाण खरबपति थी वियो आहे पर कोहिस्तान के ॻोठनि जो को भी कम न कयो आहे। जेकॾहिं को ॻाल्हाए थो त उनखे दाबा ॾेई माठ कराए वञे थो। हिन सैयद अयाज़ शाह शिराज़ी ऐं सूबाई वज़ीर सैयद रियाज़ हुसैन शाह खां तुर्त नोटिस वठण ऐं मसइला हल करण जी घुर कंदे चिताव ॾिनो आहे त जेकॾहिं मसइला हल न थिया त वॾो एहतजाज कयो वेंदो।